घोटकी में करबला के शहीदन की याद में आज़ादारी जो सिलसिलो जारी है। शहर के मुख्तलिफ़ इमाम बारगाहुनि मां 10 इमाम बारगाहुनि मां मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। मरकज़ी इमाम बारगाह मंजिल मेहदी समेत इमाम बारगाह गाज़ी अब्बास अलमदारी, इमाम जाफिया ऐं ॿियनि हंधनि तां मातमी जुलूस बरामद कया विया, जेके मरकज़ी मातमी जुलूस में शामिल थी विया। मरकज़ी जुलूस में अज़ादारनि पारां खंजरनि ऐं ज़ंजीरुनि सां मातम समेत सीना ज़नी कई। मरकज़ी जुलूस हुसैनी चौक पर पहुतो, जिते मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जंहिंमें मौलवी पहलवान संघर्ष समेत ॿियनि करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई आहे। मरकज़ी मातमी जुलूस रहमवाली रोड खां थींदे मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल मेहदी पहुतो। इन खां पोइ समा महला वारे इलाइक़े तरफ़ रवानो थी वियो, जेको शाम जो इमाम बारगाह जाफरिया पहुची नहर थींदो, जिते शामी ग़रीबा बर्पा थींदी। मातमी जुलूस की हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। पुलिस सां गॾु रेंजर्स जा अहलकार मुक़रर कया विया हुआ। जुलूस जो रूट आम माण्हुनि जे अच वञ लाइ बंदि कयो वियो। होॾां समूरे ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां योम आशूर जा 53 मातमी जुलूस बरामद कया विया, जिन मां 10 मातमी जुलूसनि खे हसास करार ॾिनो वियो आहे। समूरनि मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी लाइ 3000 पुलिस अहलकार ऐं 300 रेंजर्स जा अहलकार मुक़रर कया विया हुआ। हिकु कंट्रोल रूम बि क़ाइमु कयो वियो।